जश्न आज़ादी मुबारक। 14 अगस्त पाकिस्तान जी 79 जश्न आज़ादी के पुरमुसरत मौके ते सिंध के एग्रीकल्चर इंजीनियरिंग के उहदेदारनि ऐं वर्करनि समेत अहले वतन पाक फौज से गॾु सिंध के पोरतन के दिल के गहराइनि से जश्न आज़ादी जूं खोड़ सारूं मुबारकूं पेश कंदे मुल्क की तरक्की और खुशहाली लाइ दुआ गो आहियां ऐं वचन थो करियां त पंहिंजूं ज़िम्मेवारियूं ईमानदारीअ सां अदा कंदो रहंदुसि। पारां ज़ुल्फ़कार अली पंवर, चेयरमैन आल सिंध एग्रीकल्चर इंजीनियरिंग लेबर यूनियन विंग ठट्टा डिवीज़न सिंध।